जी बिल्कुल, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैली कढी मातम कयो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते सभीर पिण लॻाई वई। कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि मलीर 15, अल सैद सेंटर, उमर मारवी ॻोठ, बाबर मार्केट ऐं जोगी मोड़ मां हैदरी ग्रुप तरफ़ां मातमी इजरोज़ बरामद थियो, जिते हथ जो मातम ऐं तलवारी मातम पिण थियो। सकाफ़ती ग्रुप ऐं सिंध जागरता यूथ फोरम तरफ़ां सबीर हुसैनी पिण विरहाई वई। सिंध जागरता यूथ फोरम ऐं साईं फाउंडेशन तरफ़ां उमर मारवी ॻोठ ऐं जोगी मोड़ में मेडिकल कैंप पिण लॻायो वियो।